जलाल चांडे जे ज़िंदगीअ जे बारे में त जलाल चांडे पंहिंजी ज़िंदगीअ में घणियूं शादियूं कयूं ऐं उन खां अलावा जलाल चांडे खे औलाद घणो आहे दोस्तो। ऐं हूअं बि इस्लाम असांखे शरीयत में 4 शादियूं इजाज़त शरीयत बि ॾिए थी, लेकिन जलाल चांडे जेके शादियूं कयूं पंहिंजियूं उन्हनि सां अदलो इंसाफ़ कई ऐं मुमताज़ मौलाई वांगुरु या ॿिया जेके फ़नकार सिंध जा नंढा वॾा जीअं पाण खे मशहूरु कंदा आहिनि त जीअं निघत नाज़ ऐं मुमताज़ मौलाई जूं स्टोरियूं हलियूं। हालांकि जलाल चांडियो सिंध जो हिकु वॾो जेको आहे सो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे जे मटी कोन्हनि खे हिन वक़्त जा जेके फ़नकार आहिनि। हालांकि उन टाइम में बि जलाल चांडे जे दौर में वॾा वॾा फ़नकार हुया, लेकिन जलाल चांडियो हिकु अलस्ती फ़नकार हुयो ऐं अलॻि ऐं अनमोल हीरो हुयो जलाल चांडियो। लेकिन जलाल चांडे पंहिंजे ज़िंदगीअ में जेके शादियूं कयूं पंहिंजनि घर वारनि सां बि अदलो इंसाफ़ सां रहियो ऐं उन खां अलावा जलाल चांडे जा जेके पुट आहिनि उहे हिन वक़्तु जलाल चांडे जूं सिकूं लाहिनि पिया। माशूक थियो, नंढड़ो जलाल थियो ऐं उन खां अलावा ॿिया 4 पुट आहिनि जलाल चांडे जा, लेकिन 4 पुट जलाल चांडे जूं सिकूं लाहिनि पिया था। चांडे पंहिंजे घर वारनि सां अदलो इंसाफ़ कयो ऐं सभिनीनि खे जीअं शरीयत जे मुताबिक़ हक़ ऐं हुकूक ॾिना वेंदा आहिनि अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे उन्हनि जा हक़ ऐं हक़ूक़ निभाया। ऐं जलाल चांडियो इज़त सां गॾोगॾु शोहरत बि बेपनाह जलाल चांडे कमायो, पैसो बि जलाल चांडे बेपनाह कमायो ऐं जलाल चांडियो हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार थी ॾसियो। जलाल चांडे जा हिन वक़्तु 2 पुट सिंध में फ़नकार आहिनि ऐं उहे बि हिन वक़्तु जलाल चांडे जूं सिकूं लाहिनि पिया था ऐं बहितरीनु फ़नकार आहिनि। ऐं इन्हनि पुटनि सां जलाल चांडे बेतहा महिनत बि कई दोस्तो। जलाल चांडियो जंहिं बि महफ़िल में वेंदो हुयो, जंहिं बि शादीअ जे फंक्शन में वेंदो हुयो त जलाल चांडियो माशूक ऐं जलाल खे जेको आहे सो पाण सां गॾु वठी वेंदो हुयो ऐं उते जेको आहे सो हिननि खे राग जी सिखा बि ॾींदो हुयो ऐं पाण सां गॾु वठी इन जे करे वेंदो हुयो त जीअं वॾा थी ऐं मुंहिंजी कुर्सी संभालनि ऐं इहो राग बि जेको आहे सो सिखनि। ऐं ईअं ई थियो। जलाल चांडे जा 2 पुट हिन वक़्तु फ़नकार आहिनि, बहितरीनु फ़नकार आहिनि सिंध जा ऐं जलाल चांडे जूं सिकूं थोरियूं घणियूं लाहिनि बि था, लेकिन अंबनि जा जेको आहे सो मज़ो अंबड़ियूं न ॾींदू दोस्तो। जलाल चांडियो पंहिंजे दौर में बेतहा मक़बूल फ़नकार हुयो सिंध जो ऐं सादे तबियत जो मालिक हुयो। जलाल चांडे कॾहिं बि वॾाई न कई, जलाल चांडे कॾहिं बि जेको आहे सो कंहिंखे छिड़ब न ॾिनी। जलाल चांडियो सखी बि बहितरीनु हुयो ऐं सखावत जा किसा बि जलाल चांडे जा मशहूरु आहिनि। जलाल चांडे जे ओताक ते को बि महिमान ईंदो हुयो, जलाल चांडियो उन खे ख़ाली न छॾींदो हुयो। सुबुह जो 8 खां वठी मंझंदि जो 12 बजे ताईं लस्सी मानी जलाल चांडे जे ओताक ते हलंदी हुई ऐं ओस पास जा जेके बि ग़रीब मारवड़ा हुया उहे जलाल चांडे जे ओताक ते अची मानी खाई वेंदा हुया। दोस्तो जलाल चांडियो मेहूं पंहिंजूं धारियो वेठो पाण वटि, इन जे करे ख़ासि उन जी इहा ई ख़्वाहिश हुई त लस्सी मानी ग़रीब गुरबा खाइनि। ऐं उन खां अलावा जलाल चांडियो चांहि जी तमामु घणी शौक़ु रखंदो हुयो, चांहि तमामु घणो पीअंदो हुयो, घाटे खीर मेह जी खीर जी चांहि पीअंदो हुयो। पोइ इन जे करे जलाल चांडे जा पंहिंजा शौक़ बि निराला हुया ऐं जलाल चांडियो इन नियत सां मेहूं ऐं पखियूं परिंदा धारियो वेठो हुयो जो उन जा शौक़ निराला हुया। वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो।